सिंध उन शाहूकार ख़ते जो नालो आहे जेका कुदरती वसीलनि सां न रुॻो मालामाल आहे पर ज़रख़ेज़ ज़मीन जो पिणु नालो आहे। सिंध मां कोयलो, गैस, पेट्रोल, डीज़ल रोज़ानी जे बुनियाद ते लखे टन निकिरण सां गॾु क़ीमती जबलनि मां मार्बल सां गॾु ॿियनि क़ीमती पथरनि जो मिलणु आम आहे। सिंध उहा ख़ुशहाल धरती आहे जंहिं वटि मैदनियाती वसीला पंहिंजा हुजण सां गॾु दरिया ऐं कुदरती ढंढूं पिणु आहिनि। कासिम पोड सां गॾु केटी बंदर, शाह बंदर, अली बंदर जहिड़ा तारीख़ी बंदरगाह मौजूदु आहिनि। पंहिंजे वसीलनि जी मालिक हुजण करे दुनिया जे ॻोल्हे ते हिकु शाहूकार धरती तौरु सुञाती वञे थी। उन शाहूकार सिंध जा माण्हू जिन वटि सरफ़ दरबदरी वारी ज़िंदगी खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। सिंध जे माण्हुनि लाइ न रहण लाइ घर आहे, न पेट भरे खाइण लाइ अनाज आहे, न वरी वटनि के सिहत जूं सहूलियतूं या बहितरीन तइलीमी निज़ाम आहे। जे अक्सर आबादीअ ते जॾहिं नज़र विझंदासीं त सिंध जा 90% माण्हू मुफ़लसी ऐं गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे, जिन वटि हिन जदीद दौर जी तक़ाज़ा तौरु का बि ज़िंदगी जी सहूलियत मौजूदु न आहे। उन शाहूकार सिंध जा माण्हू जंहिंजे हुकुमराननि वटि वॾो प्रोटोकॉल हुजण सां गॾु ऐश आराम वारी ज़िंदगी आहे। पाण शाहूकार धरतीअ जा मालिक हूंदे बि आणनि ऐं चाढ़नि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। सिंध जे उन्हनि ग़रीब ऐं मुफ़्लिस माण्हुनि खे दुनिया जी का बि ॼाण न आहे त दुनिया जा माण्हू हलंदड़ दौर में ज़िंदगी कीअं था गुज़ारनि, पर हिननि खे उहा बि ॼाण न आहे त हो उन शाहूकार धरतीअ जा मालिक आहिनि जंहिंजे वसीलनि ते संदन हुकुमरान ऐश अशरत वारी ज़िंदगी गुज़ारनि था। पर वटनि न अटो आहे, न लटो आहे ऐं न वरी अजो आहे। ही आहिनि उन शाहूकार सिंध जा माण्हू जंहिं सिंध वटि कुदरती वसीलनि जी वॾी मिल्कियत हुजण सां गॾु पंहिंजी तहज़ीब ऐं सक़ाफ़त आहे।